अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते गुल प्लाजा के ग्राउंड फ्लोर ते गुलन की दुकान में 12 नथा बाहर लगे। कमिश्नर कराची सानी जी हतमी रिपोर्ट तैयार करे वरती। इंक्वायरी रिपोर्ट अज वडे वज़ीर के मोकलन जो इम्कान ज़रन मौसम हतमी जांच रिपोर्ट में जणायो पियो आहे त प्लाजा के ग्राउंड फ्लोर ते 12 पारा माचिस से खेडण दौरान बाहर लगी, जैं पूरे प्लाजा के पंहिंजी लपेट में आणे वरतो। बाहर रात जो 10 लगे 15 मिनटन ते लगी। 10 लगे 26 मिनटन ते फायर ब्रिगेड के इतला कयो पियो। डीसी ढखण 10 लगी 30 मिनटन ते गुल प्लाजा पहुंची पियो हो। रिपोर्ट में वधिक ॿुधायो वियो आहे त बाहर वाक़े में फौत थियलनि जो अंग 79 आहे। सभ खां वधीक फौतगियूं प्लाजा जे मेस 9 फ्लोर ते थियूं आहिनि। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त MQM हमेशा ब्लैकमेलिंग की सियासत कई है। मुतहदा कराची के वफ़ाक हवाले करण के मुतालबे ते संजीदा है त वफ़ाक के अल्टीमेटम दे वज़ारतुन तां इस्तीफ़ा ॾेई छॾे, पर ही ईअं न कंदा। गुल प्लाजा साने के ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई थींदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमर वधीक चयो आहे त सभ खां वधीक तनक़ीद रेड लाइन DRT मंसूबे ते थी आहे। मंसूबन में देर हुकूमती गफ़लत न पर महांगाई के करे थी आहे। समूरा प्रोजेक्ट मुकम्मल थींदा त अवाम जो मुश्किलातूं बि ख़त्म थी वेंदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। उम्मीद आहे त ईरान असां सां डील करे वठंदो। जून में ईरान की एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी हुई। तकरीब में खिताब कंदे डोनाल्ड ट्रम्प वधीक चयो आहे त अमरीका हिन वक़्तु सीड़पकारों लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। असां विच मुदे वारियूं चूंडूं हारायूं त अमरीका घणो कुछ विञाए विहंदो। अमरीका की धमकियुनि बाद ईरान पारां फौजी मशक़नि जो ऐलान। पासदारनि इनक़लाब चयो आहे त अमरीकी जहाज़ ईरान के हदनि में आया त हमलो कंदासीं। जंग जो फ़ैसिलो मैदान में थींदो। सऊदी अरब ईरान खिलाफ़ पंहिंजूं ज़मीनी या फ़िज़ाई हदूं इस्तेमाल थियण न ॾींदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी ईरानी सदर के ख़ातिरी। ॿिन्हिनि अक़वामनि विच में टेलीफोनिक राब्तो। हिकड़ी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तहरान जंग रोकण वारे हर कदम की आजियां करे थो। भारत में जहाज किरी तबाह। महाराष्ट्र के नायब वज़ीर आला समेत 5 ॼणा अजल जो शिकार। महाराष्ट्र रियासत के ज़िले पूनी में चार्टर जहाज हंगामी लैंडिंग दौरान किरी तबाह थी वियो। जहाज में नायब वज़ीर आला अजीत पवार, उन जा 2 दोस्त ऐं अमले जा 2 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिब जहाज में सवार को भी माण्हू जिंदा नाहे बची सघियो। हादसे जो सबब अञा मालूम नाहे थियो। जांच शुरू कई वई आहे। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गौहर खान बानी PTI से मुलाकात कराइण की आछ की तरदीद करे छॾी। बैरिस्टर गौहर चयो आहे त न हुकूमत ऐं न ही जेल अख़्तियारनि तरफ़ां मुलाकात की आछ कई वई। उन करे कंहिं सां गॾु वञण या न वञण जो सवाल ही पैदा नथो थिए। हिन बयान में वधीक चयो आहे त बानी PTI के हवाले से इब्ताई ख़बरूं संजीदा नोयत जूं हूंदियूं आहिनि। शेख वकास पारां तरदीद करण बावजूद ग़लत ख़बरूं हलायूं पियूं वञनि। धाड़ियल राहिब शहर बाड़ी प्रिया कुमारी के अगवा करण की तरदीद करे छॾी। वीडियो बयान में राहिब शहर चयो आहे त प्रिया कुमारी मूं वटि नाहे। ज़मींदार आहियां, औरतनि के अगवा कंदड़ ॿिया हूंदा। राहिब शहर वधीक चयो आहे त प्रिया कुमारी के वारसनि के चवां थो त न्याणी मूं वटि न आहे। मुखालिफ़नि मूंखे धाड़ियल ॼाणाए बदनाम कयो। बिरादरी जड़नि सबब हथियार खया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं IB सिंध स्टैंडिंग कमेटी के इजलास में पेश थियण दौरान प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शहर के टोले वटि हुजण जो बयान ॾिनो हो। रोड़ी विच मुबैना तौर पर मज़ामती नौजवान गोलियों हणी कतल। झांगरो थाने के हद ॻोठ खेरू जसकानी वटि नौजवान सनाउल्ला गबोल खां फुर की कोशिश। मज़ामती हथियारबंदनि की फायरिंग में नौजवान मौके ते मारिजी वियो। वाक़ियो बिरादरी जी तकरार तां पेश अचण जा चोबोल। पुलिस जो चवणु आहे त रुख खां जांच कई थी वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।